नंढो गोश्त आहे वॾो हिकिड़ो मिनट सही हाँ सर जी जी सर जी सर बस होटल में वेठो मां 5 मिंटनि में अचां थो सर हाँ सर हाँ ओके सर ओके यार वो अलाए छा ॿुधाई एॾो साहब जी फोन आलू गोश्त आहे आलू बीडिया तूरिया मूरिया पटाटा आहिनि झर शइ आहे तूं ॻाल्हि करे ल उस्ताद अच्छा। हा न ॻाल्हि ख़तम न अच्छा मानी हो तगारी वारी है या तनूर में जेका लॻंदी चपाती भी आहे नान भी आहे ॿई आहिनि ॻाल्हि हा पटाटा अटो अटो कहिड़ो सही खणो अटो पंहिंजो चकीअ जो आहे बाबा नाननि में बि उहो विझो नाननि जो ॿियो आहे उहो ॿियो हूंदो आहे उहो ॿियो हूंदो आहे अच्छा ॿियो को कोल्ड ड्रिंक या चांहि वग़ैरह कोल्ड ड्रिंक भी आहे बोतल आहे जेकी बोतल चवंदो चांहि आहे केक आहे हर शइ आहे चांहि में सही केमिकल हिकिड़ा विझनि था न हे केमिकल न पंहिंजूं मेयूं पंहिंजे उस्ताद खे पंहिंजूं मेयूं हाँ हा सही 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 हा जेको तव्हां चओ मांखे यार माना दिल चए थी माना मां जिंदगी में होटल जी खाधी न आहे हमेशा मां खाईंदो आहियां घर में हा होटल जी खाईंदो आहियां थींदो आहे बीमार अॼु पहिरियों दफ़ो त तव्हां पोइ चवां थो न त सभु कुझु आहे न अटो आहे भिंडी आहे पटाटो आहे टमाटो आहे सभु कुझु आहे मुंहिंजा बिरयानी कयो बिरयानी बिरयानी भी आहे वाइट पुलाव आहे रेड पुलाव आहे वो मटन में दाल आ आहे। छेले में आ छा बिरयानी बिरयानी चिकन में आहे साईं चिकन में घणे प्लेट दियो था प्लेट आहे 150 रुपए प्लेट आहे 150 सही महांगो न आहे हिन दौर में महांगो न आहे ॾिसो था महांगा पर केॾी चढ़ी अच्छा आहे। बिरयानी सां गॾु गॾु सही भाॼी जा कहिड़ा कहिड़ा आइटम ॿुधायो छो पातर पातर था कयो साईं सही पुछा त मां चयोमांइ न त भिंडी आहे तूरी आहे रेड आहे वाइट आहे बुखा बि विसरी वियुमि छा छा पचायो अथई मुर्गी में भी वाइट थे मुर्गीअ में बि वाइट आहे मुर्गीअ में रेड भी आहे छेले में भी वाइट आहे छेले में बि वाइट आहे छेले में रेड भी आहे अच्छा अधु किलो छेलो मां खावां त माना घणो थींदो पैसो तव्हां खाईंदो तव्हां त रहत कंदासीं न तव्हां हुकुम त कयो न यार मांखे थोरो कामण जो असर बि आहे मांखे माना मना बि थियल थी हा हा वॾो असर थी कामण जो रेड आहे वाइट आहे मटन आहे ओ कामण हिकिड़ो मिनट हेलो ओए जी 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 रेड आहे वाइट आहे हा साईं ठीकु आहे हेॾे त अचु न ॿार वेॾे छो थो बीहे चई जो कामण आहे अरे मांखे आहे न त चिबड़ जो नी हे चिबड़ थो चाहे हो बीमारी थोरी हेॾे बि रेड आहे वाइट आहे चिकन आहे पटाटा तूरी आहे मूरी आहे करेलो आहे चाचा तो हेपड़े ते जेड़ा डरो चकिन मीरा ओ भाॼी में मज़ो न आहे तो यार केड़ी खाए केड़ी पसंद कदे कार केड़ी पसंद कदे रेड वाइट ए राइट वाइट रेड मटन चिकन हंडिया चिकन बारबेक्यू सलाद रेड वाइट चिकन छा बतायो थी वणे पले ते मेन्यू ओए मज़ो न आहे तुंहिंजी भाॼियुनि में खाधा ई तूं अहिड़ा रसे थो वाटा दाल आहे करेलो आहे भिंडी आहे इडियट हेॾो सारो होटल आहे कोई स्पेशल खाधा हुजनि न स्पेशल त आहिनि न तूं खाइण छा पसंदि करे सभु आहे न बा साईं मां जी दिलि चए थी माना मिक्स सब्जी मिक्स सब्जी आहे हुन में छा छा आहे मिक्स में तो शिमला मिर्च आहिनि मटर आहिनि पटाटो आहे ऐं टमाटो पवंदो आहे न साईं मिक्स में टमाटो पवंदो आहे त भई तव्हां छा खाईंदो उहो मां तव्हां फ्राई करे मूंखे मज़ो न आयो यार यार हाणे तूं चवंदे त मां तोखे ॾींदुमि न तूं तो वटि आहे छा छा मूंखे ॿुधाए चिकन मटन सब्जी तूरी भिंडी जेको चवंदे उहो आहे लुड़ छो थो करे नओं आहे छा नओ न आया तूं नओ आया चिकन मटन भिंडी दाल मुंग पटाटो अंडो घोटालो वाइट पटाटो हिकिड़ो कोटिया जो ॻाढ़ो थींदो आहे हिकिड़ो छिलड़ी वारो थींदो आहे हिकिड़ो गोदाम जो रखियल हूंदो आहे कोटिया जो पटाटो फिको पटाटो हा हितां जो असांजो मिठो आहे पर आहिनि ॿई पटाटा कोटिया वारो बि चवंदे सिधी बि हो बि चवंदे हिकु सही शुगर वारनि जे लाइ सही आहे न जेको तूं चवे त उहो कयूं न सही तूं ॿुधायो छा छा मटन दाल कीमो सब्जी तूरी मूरी जेको चवंदे उहो आहे हाणे जेको ऑर्डर ॾे मज़ो न आहे चा में तुंहिंजे खाधनि में जेके ॾसे थो न तीअं मुंहिंजा खाधल आहिनि का नई शइ ॿुधाए का नई नहीं छा ॿुधाया नहीं भिंडी तूरी मटन करेलो वाइट चिकन कौरमो हर शइ आहे रिढ जो गोश्त अथव
मटन आहे, कोरमो आहे, चिकन आहे, नंढी दाल वॾी दाल, लालची कुझु त चओ, छा चवां? न हाणे इहो तरीक़ो हाणे हेॾो वञी वॉशरूम में छो छितो कयो थी? तोखे खाइणो छा आहे ॿुधाए त सही न। बाबा का नई शइ ॿुधाए, माना जेका शइ मां ज़िंदगी में खाधी न हुजे। मटन छा खाइजे? मज़ो न आहे यार। साईं महिरबानी कर दार। अच्छा यार हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए भाउ आहे मुंहिंजो, ॿियो कोई हिते अहिड़ो होटल आहे जंहिं वटि सुठा खाधा हुजनि? हिन खां मां हेॾो मज़े वारो होटल ॿुधायो, मां हिन खां वधीक ॿियो मज़े वारो न आहे। मां बि हिते मज़े मज़ो में न आहे, हिते मज़ो न आहे यार। हा। हिते उहा शइ नथी मिले जेका शइ मां जंहिं शइ जे कढां उहा शइ मूंखे मिले नथी। मोरा तितिर ते उहो खुआईंदासीं जेको तूं चवंदे। तो वटि आहे कहिड़ो आइटम अवेलेबल मूंखे उहो ॿुधाए। दाल आहे, भिंडी आहे, तूरी आहे, करेलो आहे। वज़ीर आज़म ते डिस्कस कबी आहे त केरु थींदो। जी जी जी। त तूरी आहे, भिंडी आहे, मुङनि जी दाल आहे। न न न साईं, मज़ो न आहे। तव्हां खाइण पसंदि छा कंदो? हाणे हेॾो टाइम होटल जो मेन्यू न आहे छा जेको इहो पनो ॾींदा लॻियो रखी लिस्ट? उहो लिस्ट न आहे, मां वात सां ॿुधायां थो। जेको वात सां ॿुधाईंदो उहो हुन मेन्यू। छा आहे छा हाणे आख़िरी सीरियस ॿुधाए बस। दाल, भिंडी, पटाटो। मज़ो न आहे, इहो छा आहे? मज़ो न आहे। दाल, हा भिंडी, हा अचो अचो, हा दाल, भिंडी, पटाटो ऐं टमाटो, अंडो घोटालो, हा। सिंधी अंडो कीमो करे ॾींदा या बॉयल? अंडो कीमो बि करे ॾींदा, अंडो बॉयल बि करे हीअ ॾींदा। संदुल साईं काथों ठारायो? साईं संदुलनि खे छॾियो ऑर्डर खे, तव्हां तवजो। आहे छा तो वटि? आहे छा? अंडो, पटाटो, नंढी दाल, वॾी दाल, ॻाढ़ी दाल, हर मुङ जी दाल। तव्हांखे ॾिसी कुता जो था भौंकनि। वालेकुम सलाम, महिरबानी। अच्छा दाल आहे, कीमो आहे हा। ऐं अंडो घोटालो आहे। भिंडी जो कीमो ठाहियो तव्हां? भिंडी जो बि न आहे, छॾ भिंडी तो फ्राई बि आहे, भिंडी बसरनि वारी भाॼी आहे। यार मज़ो न आहे तो वटि, मज़ो न आहे। उहा शइ न आहे जेका मां ॻोल्हियां थो। अरे एॾा लठ त खणी वठो। साईं ॻाल्हायो ख़्याल सां, लठ छो भला कोन? लठ त कुता बीठा आहिनि। कुतनि जे लाइ सही आहे, कुतनि जे लाइ लठ रखो भई। हा। अच्छा कुता सही तव्हां पंहिंजा हाणे शहर खां वरिता अथव? साईं कुता न, हिकिड़ो कुतो गॾायो न मथो आयो सम्झे नथो। अच्छा अच्छा। हा हा। आहिनि हाणे आहिनि छा छा तो वटि आइटम? भिंडी, हा पटाटो, हा कीमो, हा तूरी, हा। मूरी, हा। इहो साईं चिकन बिरयानी। बस मज़ो पोइ न थियो न, पोइ होटल तव्हां कहिड़े कम जो साईं? जेको तूं चवंदे त उहो आहे नी। न न। हिन में भिंडी खणी ईंदुमि, हा। भिंडी, पटाटो, टमाटो, नंढी दाल, वॾी दाल, करेला। जॾहिं सभु शइ तूं भाॼी में विझंदे, सलाद में छा ॾींदे? वात खोल त विझाए वात में। ॻाल्हाए ख़्याल सां। अरे त हा ॻाल्हाए ख़्याल सां, मिटी वात विझे त मां को आम माण्हू आहे? मूंखे लॻड़ी सम्झो थी? भिंडी, टमाटो, यकी तुंहिंजी मश्करी सां तो तुंहिंजे लॻे बसि ऑफिसर माण्हू। ॻाल्हाए ख़्याल सां। भिंडी आहे, पटाटो, हा उहो ई अदब सां ॻाल्हाए, थोरो अदब सां ॻाल्हाए, थोरो भिंडी, पटाटो, हा थोरो सिलो ॻाल्हाए, सम्झ में अचे ॻाल्हि छा आहे। भिंडी आहे, टमाटो आहे, दाल आहे, हा रेड वाइट चिकन आहे, रेड मटन आहे, हा। वाङण। साईं यार जीअं तूं चवे था, या भिंडी, पटाटो, टमाटो आहे, अलाए छा आहे, हर भाॼी दुनिया जो हर माण्हू आइटम खाए थो। के असांखे पावा अथव वॾे रोरा? वॾा पावा आहिनि, नंढा पावा आहिनि, हर शइ आहे। त चओ त सही न। मतिलबु उहा शइ कोन्हे तो वटि जेका शइ मां ॻोल्हियां थो उहा कोन्हे? हा भिंडी भिंडी कान्हे हिते हा। हा भिंडी, पटाटो। हाणे हिकिड़ो मिनट ॾियां, हाणे थोरो थधे नमूने सीरियस ॿुधाए मूंखे, तो वटि आइटम कहिड़ा कहिड़ा आहिनि? भिंडी, पटाटो, टमाटो, दाल, मुर्गी, हर शइ आहे। अच्छा। हा पटाटा आहिनि, भिंडी आहे, तूरी मूरी। मज़ो न आहे? न छो मज़ो न आहे न तो वटि आइटम? त मुर्गी, टमाटो हलूं था, मुर्गी, पटाटो, टमाटो, अञा छा अचे? हेठि लहो, हेठि लहो, फिरी नथी माथां। हा तो ख़बर नथी मौजी मां केरु आहियां? केरु आहे? केरु आहे? आइटम त पूरा रख न होटल ते। पेट में सभु पूरा हल। छा छा आहे आइटम? भिंडी, दाल, पटाटो, चिकन मूरी, चिकन हांडी, भिंडी, टमाटो, नंढी दाल, वाइट दाल। खुदा जी सड़ाई चई कलाक विझायो थी, हिकु ऑर्डर ॾिनो थी, मोटरसाइकिल चढ़ी वेंदो। उस्ताद होटल बंदि कर, कुतुर मशीन खोल।